हाणे रूम ॾिसो था, रूम हाणे ॾिसो VIP थी वियो न। हाँ चलो भाई कीअं माशाल्लाह 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 जी रमज़ान की था कुल अभी हाँ अय्या सामान वठण था वञूं सेठनि जो अरबिया काई मार्केट ते सामान वठी अचूं ॾिसो वारा ॾिसो अरबिया काई था वञूं साम्हूं साम्हूं मार्केट आहे अरबिया फुल थी वई सामान जी। हाणे वञूं था घर वापसि सामान ॾेई अचूं सेठ खे मथे साम्हूं मस्जिद ॾिसो इहो साम्हूं रोड माशाल्लाह क्या कर रहा है पैसे दे अब अशरफ जी दुकान ते आया हम शेफ उदय पिया आहिनि जंहिंखे वठण हलियो अचे हे यार असांजो रूम के कलर बलर रंग बंग करायूं था रंग जो कमु हले थो गेट भी रंग थी वियो अञा दीवार आई अञा रंग करे थो बल्ब भी नवा लॻी विया ॾिस न जमील जो भाउ इहो रंग करे थो ऐं वरी जमील किचन जी सफ़ाई थो करे जमील वरी किचन जी सफ़ाई थो करे ॾिस दीवारूं वीवारूं सफ़ा ऐं धोए बंदि करे छॾे थो सफ़ा किचन में VIP थी वेंदो हाणे पहिरियां सफ़ा ऐं तक़रीबन 8-10 साल थी विया आहिनि इन्हनि खे असां दीवारनि खे हथ बि न आहियूं हाणे सफ़ा धोए सफ़ा चिलकायूं था सफ़ा बुलब दुलब हर शइ नई हिते हाणे ॾिसो न हाणे मस्त मस्त हिते जमील सफ़ाई कई आहे इंसानु रहंदो पहिरियां जमील हैवान हुयो हा ॾिस न पहिरियां हैवान हुयो हैवान कर सही होए हाणे लग रहा है सेठ अला काथूं आयो आहे जंहिंजो हुजे खणी वञे ख़बर ई न आहे हिकिड़ो इहो सफ़ा मड़ो आहे नंढी उमिरि जो न आहे सफ़ा ईअं अलाए काथूं आयो आहे सेठ हाणे वञे बि न निकिरे बि नथो हितां सेठ चयो ॿाहिरि कढ हाणे कीअं ॿाहिरि कढियूंसि हाणे रूम ॾिसो था रूम हाणे ॾिसो VIP थी वियो न हाँ चलो भाई कीअं चलो भाई अभी रूम कैसा लग रहा है कम भी मन थी वियो सफ़ा VIP हाणे हाँ रंग वंग थी वियोसीं साम्हूं टाइल वाइल चमकाए छॾिया पखा बखा नवां हर शइ नवीं हुई बाबा